विशालग दरगाह हज़रत निहाल शाह नूरी हज़ूरी जो 3 रोज़ सालियानो 449 उर्स मुबारक पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। उर्स मुबारक में सिंध जे सकाफ़त मलाखड़ो ऐं ढगनि जी डोड़ थी गुज़री। अक़ीदतमंदनि मुरीदनि पांधीअड़नि ज़ाइरनि वॾे अंग में दरगाह हज़रत निहाल शाह नूरी हज़ूरी जी ज़ियारत कई। उर्स मुबारक में झूला ऐं मिठाईअ समेत मुख़्तलिफ़ बाज़ारूं लॻायूं वियूं। ढगनि जी डोड़ में 2 ॾींहं हुई जंहिंमें पाकिस्तान जा मशहूर शौक़ीननि हिस्सो वरितो जिन तमामु घणी दाद कमाई। मलाखड़े में सिंध जा नाले वारा मशहूर मल्ह पहलवाननि पंहिंजे ज़ोर जी आज़माइश नुमा कई। राग रिहाण मौसीक़ी जो पिणु एहतमाम कयो वियो। दरगाह हज़रत निहाल शाह नूरी हज़ूरी जे उर्स मुबारक जे हवाले सां अॻवाणी ख़िदमतकार फ़क़ीर फ़रहान अली राहो पारां दीख बाल ज़ाइरनि अक़ीदतमंदनि मुरीदनि लाइ 3 ॾींहं मुसलसल लंगर जो एहतमाम कयो वियो। सिक्योरिटी जे हवाले सां SSP मटियारी नूरुल हक़ रिंद ऐं SHO भिक्षा जावेद हयात पंवर पारां इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।